जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। शायर इस्लाम उन दौर जी गाल तो करे जे दौर में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया। शायर चतो मां उन दौर में हुजा त छा कया। तमाम सुनो शेर पर अवां जी सुभान अल्लाह जी आवाज सा बावा से बुलंद सा चो, बावा से बुलंद सा चो सुभान अल्लाह। जेके थकजे पिया न वो जागी कर चो सुभान अल्लाह। ता सब थकजी पिया भला जेके चुस्त वेठा उहे चो सुभान अल्लाह। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। मुझी अवां सा मिठड़ा मोहम्मद आहे महबत दिलड़ीअ जी चाहत। यो में हशर में साईं कजा तो मुझी शफाअत घुर्जे थी जन्नत। यो में हशर में साईं कजा तो मुझी शफाअत घुर्जे थी जन्नत। ओ मां 15 सदी में बिहा दीवानो आवाजो। महबूब मिठा मुस्तफा परवानो आवाजो। महबूब मिठा मुस्तफा परवानो आवाजो। इन दौर में शायर थी जिए शेर लिखा थो। इन दौर में शायर थी जिए शेर लिखा थो। हसान जिया दौर उन्हीं में भी लिखा। हसान जिया दौर उन्हीं में भी लिखा। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। घर मुंहिंजो आवाज़े पिरी पाड़े हुजे। हाँ शब रोज आवाजो ई पियो दीदार थिए। हाँ ओ घर मुंहिंजो आवाज़े पिरी पाड़े हुजे। हाँ शब रोज आवाजो ई पियो दीदार थिए। हाँ अखिड़ियूं बिठरे मुंहिंजो पवन हाँ ही प्यारा। अखिड़ियूं बिठरे मुंहिंजो पवन हाँ ही प्यारा। हर हर मखणी नेण महबत सा ॾिसां। हर हर मखणी नेण महबत सा ॾिसां। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। ओ जे ना उखणो हाँ त पिरी जी चवा। जे ना उखणो हाँ त पिरी जी चवा। जी चवंदे पिरी जल्द मां खिदमत में पुॼा। जे ना उखणो हो त पिरी जी चवा। जी चवंदे पिरी जल्द मां खिदमत में पुॼा। बाबो ऐं अम्मा गोरिया महबूब अवां ता। बाबो ऐं अम्मा गोरिया महबूब अवां ता। खिदमत में इहे लफ्ज़ चई अर्ज़ कया। खिदमत में इहे लफ्ज़ चई अर्ज़ कया। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। मां कलम पढ़ी प्यार सा कदमन खे चुमा। सिद्दीक ऐं फारूक ऐं उस्मान अली सा यारी भी रखा। हाँ मसजन टोली भली सा। ओ सिद्दीक ऐं फारूक ऐं उस्मान अली सा यारी भी रखा। हाँ मसजन टोली भली सा। यारन सा सच्ची यारी निभाया प्यारा। असहाब सा भी प्यार महबत सजिया। असहाब सा भी प्यार महबत सजिया। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा। मां कलम पढ़ी प्यार सा कदम
मन के चुमाहा शहजाद मथा कुर्ब जो कादिर ही करे हाँ मीराणी आवाजे ई मथा घोर थिए हाँ मीराणी आवाजे ई मथा घोर थिए हाँ ईमान ऐं इस्लाम सचे दीन जे खातिर ईमान ऐं इस्लाम सचे दीन जे खातिर महबूब आवाजे इम पेरन में मराहा महबूब आवाजे इम पेरन में मराहा जे दौर आवाजे में नबी पाक हो जहा मां कलम पढ़ी प्यार सा कदमन के चुमाहा।